नाज़रीन, इन वक्त आऊँ टंडोलिया शहर में मौजूद आहियां जिते स्टेशन वारे इलाके में कल असां रिपोर्ट शाया कई हुई तो हुते जेको टेलीकॉम कंपनी तरफां गैर कानूनी तौर ते डिविल केज रोड के कट हणी उनमें जेको पंहिंजो जेको आहे पाइप विझी ऐं गैर कानूनी अमल कयो आहे उनके ख़िलाफ़ जेको आहिनि टंडोलिया जा शहरी ऐं वकीलनि तरफां वकील जी मार्फत सेशन कोर्ट में ऐं सेशन कोर्ट सां हाई कोर्ट में पिटीशन दायर करण जो ऐलान कयो आहे। असां सां गॾु हिते शहरी ऐं वकील गॾु आहिनि, अचो त हुन सां ॻाल्हायूं। अंधेर नगरी चरबर राजा वारो मिसाल लॻो पियो आहे। हिते केरु कंहिंखां पुछण वारो कोन्हे। करोड़ रुपए अरबे रुपयनि जी लागत सां ड्रेवेल केवरेज रोड ठहियो आहे। हिकिड़ो ठेकेदार, आम ठेकेदार, प्राइवेट ठेकेदार पंहिंजी मनमानी करे उनखे रोड खे कट कयो आहे, मेन रोड खे, जेको हादसे जो सबबु बणिजी सघे थो। ठेकेदार इन जेको कट ॾिनो आहे रोड खे बिल्कुलु रोड जो सत्यानाश करे छॾियो आहे। आवाम खे हींअर परेशानी आहे। इन जे ख़िलाफ़ असीं जेको सो कानूनी कार्रवाई कंदासीं। असीं कोर्ट में वेंदासीं ऐं बाक़ाइदे असां जेको सो प्राइवेट ठेकेदार आहिनि इहे हिननि जे सबबु बि रोड जी नाकारा कमु करे जेको सो हिननि जो डेवलपमेंट जो कमु करिणो आहे उनजो प्रॉपर फॉर्म हूंदो आहे, उनजी NOC वठणी हूंदी आहे बल्दिया खां ऐं उनखे ॿीहर रिपेयर कराइणो हूंदो आहे। हीअ ॾिसो हिननि जेको आहे ग़लति ऐं गैर कानूनी तरीक़े सां हिननि जेका केबल विछाई आहे मेन रोड खे कट कयो आहे। इहो मेन रोड जेको आहे कट लॻण खां पोइ ऑटोमेटिकली उनजो जेको आहे काफ़ी सारो एरिया जेको आहे डैमेज थिए थो। जेकॾहिं इहो डैमेज थी वेंदो सॼो एरिया ज़ाहिरी आहे रोड कंप्लीटली जेको आहे स्लो स्लो डैमेज थींदो वेंदो ऐं इहो जेको रोड जेको आहे ॿीहर रिकंस्ट्रक्ट काफ़ी टाइम खां पोइ इहा स्कीम अलो थींदी, पब्लिश थींदी या टेंडर थींदियूं इहे स्कीमूं। हींअर जेको हिननि ग़लति गैर कानूनी तरीक़े सां जेको इहो हिननि कमु कयो आहे असां इन खे जेको आहे तमामु घणो इहो कानून जे हिसाब सां इहो ग़लति आहे, कानून जी वायोलेशन आहे, कानून जी लताड़ आहे इहा। इन जे लाइ इंशाल्लाह ऑनरेबल हाई कोर्ट सिंध सर्किट बेंच हैदराबाद में जेको आहे पिटीशन फाइल कंदुसि। इन ते हिननि अधे वारनि मूंसां राब्तो कयो आहे। काफ़ी शहर जा जेके आहिनि सिविल सोसाइटी जा मौज़िज़ माण्हू जेके आहिनि मूंसां राब्ते में आहिनि कंटिन्यूअसली। इंशाल्लाह जल्द जेको आहे आऊं हिकु ॿिनि ॾींहंनि में जेको आहे पिटीशन हिन ते फाइल करे इन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी क़दम खणंदुसि इंशाल्लाह। नाज़रीन, तव्हां टंडोलिया जे शहरियुनि ऐं वकीलनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त जेको स्टेशन वारे इलाइक़े में टेलीकॉम कंपनी जा जेको प्राइवेट ठेकेदार जेको गैर कानूनी तौर ते रोड खे कट हणी करोड़नि रुपयनि जी जेकी स्कीम आहे उनखे नाकारा करण लाइ जेको उन पंहिंजो इक़दाम कयो आहे उनजे ख़िलाफ़ु असां सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट में पिटीशन दायर कंदासीं। राजा साजिद खानदादा, इबरत न्यूज़, टंडोवाला।